भी मदद। दोस्तों मुझे ख्याल में अज हैदराबाद में प्रोग्राम थो अड़ा प्रोग्राम अॻिते थिया आहिनि पर हे थोड़े अरसे में रात के पहर में ये प्रोग्राम सजायो वियो आहे। मुझे ख्याल में ही गवर्नमेंट के खिलाफ सिंध गवर्नमेंट है ये लगे तो सिंध के या तो नेपाल भी करण चाहे या तो बांग्लादेश करण भी चाहे लगे ये में तो वह मंजिल असां परे ना है। अगर जे ही फैसलो वापस न वरितो वियो तो तव्हांखे अहिड़ा उन्हनि मां असां ॿाहिरि कढी फिटो कंदासीं। इंशाअल्लाह ताला असांजी भेणूं असांजा हिफ़ाज़त दोस्त असांजा लीडर हाजी अशरफ फाशली साहब जहिड़ा ऐं बहादुर साथी अगर जे कराचीअ में अहिड़ा दोस्त गॾु थियनि त मां सम्झां थो त असांखां मंज़िल परे कोन्हे का। असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां ही प्रोग जेके पहिरीं त शुरू कई आहे असां हितां लाश पंहिंजा खणी ईंदासीं पर तव्हां खां इहो फ़ैसिलो असां वापसि वठराईंदासीं वापसि खणी ईंदासीं फ़ैसिलो। प्रोग्राम थींदो उहा दुनिया ॾिसंदी त मुंहिंजे ख़्याल में नेपाल बि विसारे वेंदो बांग्लादेश बि तव्हां विसारे वेंदो ऐं मुंहिंजे ख़्याल में उहो ॾींहं परे कोन्हनि लॻे इहे थो तव्हांजी तबाहीअ जो ॾींहुं अची जाए। ऐं इहो यादि रखो त मता इहे सम्झो त तव्हांजी ही पीउ ॾाॾे जी जागीर आहे। तव्हांजे ही ॾाॾनि जी पीउ ॾाॾे जी जागीर कोन्हे का। असां हक़ पंहिंजा तव्हांखां छिनी वठंदासीं। असांखे पंहिंजा हक़ छिनण अचनि था वठण अचनि था पिया। असांजी भेणूं असांजा भाई असांजा बराबर दोस्त इहे जे सिंध जा गॾु आहिनि त इंशाअल्लाह ताला असांजी मंज़िल तव्हां खां परे कोन्हे को। मुंहिंजे ख़्याल में ॿिया बि दोस्त काफ़ी सारा वेठा आहिनि। असांजो चेयरमैन साहब बि वेठल आहे। मां तव्हांजो टाइम थोरो